अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त अॼु असांजो टॉपिक आहे गुस्सो। असां थोरो गुस्से ते ॻाल्हाईंदासीं त गुस्सो छा आहे। जेकॾहिं हक़ीक़त इहा आहे त गुस्सो जेको आहे न ख़ुशियुनि जो क़ातिल आहे, रिश्तनि जो क़ातिल आहे, भरवसनि जो क़ातिल आहे, ज़िंदगी जे सफ़र जो क़ातिल आहे। तंहिं करे असां कोशिशि कयूं त गुस्सो न कयूं ऐं असां इन ॻाल्हि खे थोरो अॼु सम्झंदासीं। हक़ीक़त में गुस्सो इहो आहे त जंहिं माण्हूअ सां तव्हां वाबस्ता आहियो, जंहिंजे लाइ तव्हां वटि गुस्सो अचे पियो तव्हांखे, हाणे मसइलो छा आहे त उन जूं सोचूं, उन जा अंदाज़, उन जा रवैया, उन जा एक्टिविटीज़ तव्हांखे पसंदि नथियूं अचनि पियूं। ऐं जॾहिं पसंदि तव्हांखे नथियूं अचनि पियूं, यानी उहे तव्हांजी सोच जे मुताबिक़ न आहिनि। जीअं तव्हां चाहियो पिया उन शख़्सियत खे ॾिसणु, उन माण्हूअ खे ॾिसणु, उन फ़र्द खे ॾिसणु, तव्हांजी सोचुनि जे मुताबिक़ हू कोन्हे। हाणे जॾहिं तव्हांजी सोचुनि जे मुताबिक़ न आहे त तव्हांखे छा थो थिए पियो, गुस्सो अचे थो, यानी उहा ॻाल्हि वणे नथी पई। हाणे मसइलो इहो आहे त दुनिया में ज़रूरी नाहे त तव्हांखे हर माण्हू जी सोच, हर माण्हू जो अंदाज़, हर माण्हू जो फ़िक्र, हर माण्हू जी एक्टिविटीज़ तव्हांखे पसंदि अचे। रिश्ते हलाइण लाइ, असल में रिश्ते खे जोड़ण लाइ ऐं हिन ज़िंदगी जे सफ़र में हलण लाइ हक़ीक़त इहा आहे त असांखे कंप्रोमाइज़ करिणो पवंदो आहे, यानी तावन करिणो पवंदो आहे। कुझु शयूं असांखे अॻिले फ़र्द जूं पसंदि ईंदियूं आहिनि, कुझु शयूं असांखे अॻिले फ़र्द जूं पसंदि न ईंदियूं आहिनि। हाणे जेसीं ताईं असां कंप्रोमाइज़ न कंदासीं, सम्झंदासीं न हिक ॿिए खे, त यकीनन कोई बि रिश्तो दुनिया में नथो हली सघे पियो। कंप्रोमाइज़ मां मुराद आहे त कुझु शयूं तव्हां हुन जूं बर्दाश्त कयो जेके तव्हांखे अणवणंदड़ ॻाल्हियूं आहिनि, ऐं कुझु तव्हांजो अॻिलो बर्दाश्त कंदो। यकीनन ईअं थींदो आहे तव्हां ॿियनि मां त हमेशह इहा एक्सपेक्ट रखंदा आहियो, इहा उमेदु रखंदा आहियो त अॻिले जी हर ॻाल्हि, हर सोच, हर अमल मुंहिंजी पसंदि जे मुताबिक़ हुजे, मुंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ हुजे। जॾहिं असांजी मर्ज़ी जे मुताबिक़ न हूंदो आहे, जॾहिं असांजी पसंदि जे मुताबिक़ न हूंदो आहे, त असां मिंट में हाइपर थी वेंदा आहियूं, जज़्बाती थी वेंदा आहियूं। सो मां ईअं चवंदुसि त जेको आहे न गुस्सो अक्सर ख़ुसूसन उन्हनि माण्हुनि खे ईंदो आहे जेके ज़हन खां ख़्यालु ख़ाली हूंदा आहिनि, यानी ईअं चऊं त ज़हन खां प्यादल हूंदा आहिनि, जंहिं वटि सम्झ, शऊर, अकुलु न हूंदो आहे। सो उन्हनि माण्हुनि खे अक्सर गुस्सो ईंदो आहे जंहिं उन्हनि जे वटि, छाकाणि त उन्हनि में बर्दाश्त जो मादो न हूंदो आहे। बर्दाश्त जी जॾहिं ॻाल्हि कयूं पिया त यानी उन्हनि वटि सम्झणु, सोचण जेतिरो टाइम न हूंदो आहे। हू जज़्बाती, उन ते रिएक्टिव थींदा आहिनि, मिंट में उन ते रदअमल ज़ाहिर पंहिंजो कंदा आहिनि। हू छा ज़ाहिर कंदा आहिनि, असल में हुननि जी जेका सोच हूंदी आहे, हुननि जो जेको अमल हूंदो आहे, हुनजो जेको किरदारु हूंदो आहे, उहो अॻिले माण्हूअ ते ज़ाहिर कंदा आहिनि त बाबा असांजी तबियत हीअ आहे। हक़ीक़त में इहो आहे त मां चवंदो आहियां जेको माण्हू गुस्सो करे थो त उहो पंहिंजो किरदारु, पंहिंजी सोच, पंहिंजो शऊर उहो ज़ाहिर करे थो पियो। ऐं गुस्सो जेतिरो तव्हां गुस्सो कंदा रहंदव, गुस्सो ईअं आहे इंसान जे लाइ जीअं लोह लाइ कट, जीअं काठ लाइ उॾई। उॾई हिकिड़ो जीत हूंदो आहे जेको काठ खे खाईंदो आहे, खाई करे नास कंदो आहे, तबाह करे छॾींदो आहे। सो गुस्सो इंसान जे सोचण लाइ, गुस्सो इंसान जे इल्म लाइ, गुस्सो इंसान जे अमल लाइ हिकिड़ो नासूर आहे। मां सम्झां थो नासूर। असां वटि जेके वॾे खां वॾा जेके मसइला थियनि पिया न, उहे गुस्से जी वजह सां। जॾहिं गुस्सो अची वेंदो आहे, असां जज़्बाती थींदा आहियूं, असां कंहिं बि रिश्तनि जो मान न रखंदा आहियूं, असां कंहिं बि नातनि जो को भरम न रखंदा आहियूं। असां जज़्बाती थी करे हिकिड़े पल में सालनि जा, सदियुनि जा, वॾी महिनतुनि सां, वॾी कोशिशुनि सां जेके असां वॾनि भरवसनि सां रिश्ता जोड़ींदा आहियूं, उहे असां हिकिड़े पल में, जॾहिं असांखे गुस्सो अची वेंदो आहे, गुस्से ते असां क़ाबू न पाए सघंदा आहियूं, हिकिड़े पल में उहे रिश्ता, नाता, मुहबतूं, चाहतूं, इज़तूं सभु तबाह करे छॾींदा आहियूं। ऐं असांजी हिकिड़ी इंसान जी हिकिड़ी ॿी बि फितरत रही आहे त उहो हमेशह पंहिंजो पाण खे जेको आहे न वकील थी बीहंदो आहे पंहिंजे पाण जो, ऐं ॿियनि लाइ हू जज थी बीहंदो आहे। यानी हमेशह ॿियनि मां ख़ामियूं कढण जी कोशिशि कंदो आहे। हमेशह इंसानु हिकिड़ी नज़र संजीदगी सां, सब्र सां, बर्दाश्त सां जेकॾहिं हिकिड़ी नज़र पंहिंजे पाण ॾे फेराए ऐं सब्र करे, ठीकु आहे, त यकीनन मां सम्झां थो त गुस्से ते जेको आहे न काफ़ी हद ताईं कंट्रोल करे सघंदो ऐं काफ़ी मुश्किलातुनि खां, काफ़ी मसइलनि खां बची सघंदो।